ऐं माया रुबीना शरीफ़। जी रुबीना, कशिश टीवी ऐं नाज़ प्रोडक्शन तरफा पेश करे दिलकश अदाउन आवाज़ में आहे जादू ऐं नो डाउट अदाऊं। ऐं नालो उन्हनि छा आहे? ऐं उन्हनि जो नालो आहे निगहत नाज़। अस्सलाम वालेकुम निगहत। वालेकुम सलाम। कीअं आहियो? बिल्कुल ठीक। फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे तमामु घणियूं मुबारकूं तव्हांजे सेकेंड एल्बम लाइ एंड विश यू ऑल द बेस्ट एंड विश यू ऑल द बेस्ट ऑल द टीम जेके नाज़ प्रोडक्शन जा आहिनि, नाज़ प्रोडक्शन मैनेजमेंट जा आहिनि, उन्हनि सभिनि खे असांजूं दुआऊं आहिनि त तव्हांजो हीअ एल्बम तमामु घणो कामयाबु थिए। खैर मुबारकूं ऐं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अच्छा, हाणे जेको गानो आहे उनजा बोल छा आहिनि, उनजा शाइर केरु आहिनि? जेको हींअर गीत मां तव्हांखे ॿुधायां थी उन जा बोल आहिनि VVIP जोड़ो पाए खोले पंहिंजा वार मां। इन जो शाइर आहे फारूक वसां साहब, उन जा ई बोल आहिनि। उहो जोड़ो महांगो आहे सस्तो आहे? जोड़ो त महांगो हूंदो। VVIP जॾहिं चयो वियो त मीन्स कि यार कुझु त हूंदो न हुन ड्रेस में। हाणे हिन जी शाइरी ॿुधूं था ऐं गानो ॿुधूं था त ज़ाहिर ॾिसूं उन खां पोइ ख़बर पवंदी त पोइ तव्हां सभिनि जो भरपूर ताड़ियूं थी वञनि हिन गाने लाइ।